अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेजन सिंह वाई पिया किरी न कयाऊं, जे पंध पारियाऊं त सिघाई सघा थिया। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 16 जुलाई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियारी न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। साइमो जा मुद्दूं पंहिंजे वारे ते मोटी ईंदियूं आहिनि, पर पाण माण्हू मुद्दनि जी आजिया लाइ कहिड़ी तयारी कंदा आहियूं इहो कॾहिं पाण सोचियो आहे त मुद्दनि जा माणा कीअं थींदा आहिनि ऐं मुद्दूं कीअं पंहिंजो असरु ॾेखारींदियूं आहिनि। हर मुंद जो मिज़ाज पंहिंजो हूंदो आहे, हर मुंद पंहिंजे मिज़ाज में मुनफ़रद हूंदी आहे। सावण जी मुंद इन करे बि ॾाढी वणंदड़ थींदी आहे जो बरसाति सॼे माहौल खे हसीन बणाए छॾींदी आहे। गुल टिड़ी पवंदा आहिनि ऐं धरती साओ वेस ढकींदी आहे, पर छा कजे इंतिज़ामी लापरवाही जे करे इहा मुंद बि पाण लाइ अज़ाब थी ईंदी आहे। सिंध में हाणे जॾहिं बरसातनि जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर शुरू थियो आहे, बरसातूं वसण ऐं बरसातनि खां पोइ पैदा थींदड़ सूरत हाल ॿ अलॻि अलॻि मामला आहिनि। सिंध में जॾहिं बि मींहं वसंदा आहिनि त अवाम लाइ परेशानियूं वधी वेंदियूं आहिनि, छाकाणि त मींहं खां पोइ वरी सूरत हाल ॿिन्ही घणी ख़राबु हूंदी आहे। बरसाति वसणु जीअं त हिकु कुदरती अमल आहे, उन करे झंगली जीवत, इंसानी आबादी ऐं आबी जीवत लाइ बि बरसाति वसण जो अमल बहितरीनु ऐं फ़ाइदे वारो हूंदो आहे। पर जीअं त सिंध ऐं सॼे मुल्क में टाउन प्लानिंग सफ़ा नाक़िस आहे, उन करे बरसातूं हादसनि जो सबबु थींदियूं आहिनि। बरसातनि जे करे घर ऐं इमारतूं ढहंदियूं आहिनि, माण्हू मौत जो खाज थींदा आहिनि ऐं उनखां सवाइ बरसाति जो पाणी सवलाई सां निकाल कोन थी सघंदो आहे। सिंध में 2 ॾींहं अॻु जेके बरसातूं वसियूं आहिनि, उन्हनि जे करे जेका सूरत हाल पैदा थी आहे सा ॿिन्ही घणी तकलीफ़ ॾींदड़ आहे। हैदराबाद सूधो सिंध जे केतिरनि ई शहरनि में मींहुं वुठो आहे, वण किरिया आहिनि, थंभा तोड़े बिलबोर्ड किरिया आहिनि, जंहिं सबबु आवाम लाइ केतिरियूं ई रंडकूं पैदा थियूं आहिनि। जॾहिं त बरसातनि बाबति अॻकथी थियल हूंदी आहे, उन अॻकथी जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंतिज़ामिया अॻुवाट बंदोबस्तु करे छॾे त जीअं माण्हुनि खे तकलीफ़ न सहणी पवे। पर इंतिज़ामी इदारनि जी सुस्ती ऐं नाअहली जे करे बरसाति वसण खां पोइ हालत ख़राबु थी वेंदी आहे, जंहिं करे सभु कुझु तबाह लॻो पियो हूंदो आहे। जेके ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि उन्हनि मां अंदाज़ो थिए पियो त शहरनि में बरसातनि जो पाणी निकाल करण जो को जोॻो बंदोबस्तु बि कोन्हे। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति वुठी आहे, जिते रस्तनि ते पाणी बीही रहियो आहे। अवाम जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। बरसाति खां पोइ पाणी घरनि में काहे पियो आहे। बरसाति सबबु केतिरा ई फीडर ट्रिप थी विया, मवासिलाती निज़ाम पिणु तबाह थी वियो। बरसाति माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज करे रही आहे। बरसाति जो वसणु मामूल जी ॻाल्हि आहे, पर बरसाति खां पोइ जेको माहौल जुड़े थो उहो रुॻो बहितर रिथाबंदी न थियणु सबबु थींदो आहे, जंहिं करे ॻोठनि तोड़े शहरनि में हालत ख़राबु थी वेंदी आहे। नतीजे में माण्हू बरसाति न वसण जो दुआऊं घुरंदा आहिनि। हेतिरनि ॾहाकनि खां बरसातूं वसनि पियूं ऐं दुनिया में माहौलियाती तब्दीलियूं अचण खां पोइ ॿोॾूं अचण वारा मामला पिणु साम्हूं आया आहिनि, पर तॾहिं बि इंतिज़ामी सतह ते अहिड़ियूं सहूलियतूं कोन पैदा कयूं वियूं आहिनि जो माण्हू बरसाति वसण वारे अमल मां मज़ो माणे सघनि। असीं सम्झूं था त हाणोकियुनि बरसातनि ऐं अवाम खे वधि खां वधि एहतियात करण जी ज़रूरत आहे। उनखां सवाइ हर शहर जी इंतिज़ामिया खे पंहिंजे शहरनि मां पाणी निकाल करण जो बंदोबस्तु करणु घुरिजे। उहे लंघ जेके कंहिं सबब जे करे बंदि आहिनि, उन्हनि खे पिणु खोलण जी ज़रूरत आहे, छो त बरसाति वसण खां पोइ हिते ज़िंदगी जो कार वहिंवार बीही रहंदो आहे। जेको माण्हू जिते हूंदो आहे उते सुक थी वेंदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ईंदड़ बरसातनि जे नुक़साननि खां बचण लाइ सिंध हुकूमत उपाउ वठे ऐं माण्हुनि खे हादसनि खां बचाइण जो भरपूर बंदोबस्तु कयो वञे।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे नाम्यारे लेखक मंज़ूर थईम जो लिखियल ख़ूबसूरत लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे सिंधी ॿोली ऐं सिंध जा ज़वाल पज़ीर इदारा। सिंधी ॿोली हर दौर में अवाम जी महबूब ज़ुबान रही आहे, छाकाणि त ॿोलियूं अवामी हुजनि थियूं। ख़ासि तरह मज़लूम ऐं महकूम क़ौमनि जूं ॿोलियूं वधीक अवामी, वधीक ज़िंदा ऐं वधीक मज़ाहिमती हूंदियूं आहिनि। ॿोली इहा आहे जंहिंमें माण्हू सोचे थो, बयानु करे थो, महसूसु करे थो। जे ॾिसिजे त असांजो पूरो अदब, लोक ॾाहप, सिंधू सभ्यता जी तारीख़, उन जूं तहरीकूं, मौसीक़ियत, तसौफ़ ऐं इल्मु दुनिया जे कुझु शाहकार ॿोलियुनि जहिड़ो आहे। पर जहिड़ी तरह दुनिया में नवनि सियासी, समाजी ऐं मुआशी रिश्तनि जी नई तरह सिफ़बंदी थी रही आहे, उन जी भेट में सिंधी ॿोली ते कमु कंदड़ इदारनि सिंधी ॿोली खे ॿाहिरीं दुनिया लाइ केतिरो ध्यानु तलब, आम, वधंदड़ ऐं फ़िक्री तरह पको पुख़्तो बणायो आहे। मां चाहियां थो त उन ते हाणे ॻाल्हि ॿोल्हि थियणु घुरिजे, छाकाणि त हीअ असांजा इदारा जेके अवामी मिल्कियत आहिनि, जिन खे सिंधी ॿोली जे नवनि मसइलनि ते कमु करणु घुरिजे, दरअसल ज़ाती मिल्कियत, मुस्तक़िल मुफ़ाद, टोलनि जे गिरोही फ़ाइदनि ऐं अॻे तइ थियल ज़ाती एजेंडा यानी पोज़ीशन, प्रमोशन ऐं पैसे जे वर चढ़ियल आहिनि। मां कुझु ॾींहं अॻु सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे पारां हैदराबाद में थींदड़ सेमिनार जी रिपोर्ट पढ़ी रहियो हुअसि, जंहिंखां पोइ मूंखे अंदाज़ो थियो त सिंधी इदारनि जा सरबराह ऐं सिंधी ॿोली जा मुदबर मक़ामी ॿोलियुनि बाबति जदीद दुनिया वारो रवैयो पैदा करण बजाए घणो तणो क़दामत पसंद ऐं फ़रसूदा ख़्यालनि जे दायरे में फिरी रहिया आहिनि ऐं सिंधी ॿोली खे जदीद मयारनि ते खणी अचण बजाए अलिफ़ बे ते खां अॻिते नाहिनि वधिया। सिंध जे बाइख़्तियार इदारे पारां गुज़िरियल कई सालनि खां जेके बि सेमिनार थिया आहिनि, उन जा स्पीकर त साॻिया पर महिमान बि साॻिया ॾिठा विया आहिनि। मौज़ू उहे फ़रसूदा बार बार वरजाइल, जंहिं करे आम माण्हू जो इदारनि ॾांहुं अदम दिलचस्पी वारो रवैयो पैदा न थींदो त ॿियो छा थींदो। हक़ीक़त इहा बि आहे त उन्हनि इदारनि जा सरबराह बि ईअं चाहिनि था, अवाम खां जेतिरो परे उन्हनि लाइ ओतिरो भलो। डोनाल्ड केप्स पंहिंजे किताब अंडरस्टैंडिंग साइकी में उन पस मंज़र जो इज़हार हिन तरह करे थो। हुक्मरान बुर्जवा क्लास पहिरीं मरहले में पंहिंजे दायरे मां हिक खां वधीक माण्हुनि जी चूंड कंदा आहिनि, जेके इख़लाक़ी तौरु कमज़ोर ऐं ज़ाती फ़ाइदनि जे दायरे में रहंदड़ हुजनि। उन्हनि मां वधीक कमज़ोर माण्हुनि जी चूंड करण जो मक़सदु वधीक सेंट्रलिज़म ऐं गिरोही मुफ़ादनि जो तहफ़ुज़ हूंदो आहे। आख़िर में हू लिखे थो त उन्हनि खे उन ॻाल्हि जो इदराक ई नाहे हूंदो त अवामी तहक़ीक़ी तरबियती इदारा जेतिरा सेंट्रलाइज़ ऐं कॉलोनाइज़्ड हूंदा, उन क़दुरु अवाम जे मिज़ाज, उन जे कल्चर, तमदन, ॿोली, लहजे, अदब, मौसीक़ियत खे सम्झी सघंदा। पर जीअं त पाकिस्तान जी आपेशाही ऐं वॾेरकी समाज में अहिड़ी ज़हनी तरबियत जो नालो निशान कोन्हे। सिंध जे तालीमी, अदबी, ॿोली ऐं सक़ाफ़त जे समूरनि इदारनि जा सरबराह मथीं बुर्जवा तबिके जा नुमाइंदा आहिनि। हुननि जो बुनियादी कमु ॿोली खे साइंसी बुनियादनि ते वधाइणु न आहे ऐं न ई अहिड़ो इदराक ऐं नई ॿोली खे बचाइण वारो कमु करे रहिया आहिनि। सिंधी ॿोलीअ जे मुस्तक़बिल ते को तहक़ीक़ी किताब कोन्हे जंहिंमां नौजवान ॿोली जी अहमियत ऐं उन जे मुस्तक़बिल जी ज़रूरत खे सम्झी सघनि। ॿोली दरअसल जेतिरी अवामी हुजे थी, उन क़दुरु वधीक हयाती माणे थी। जेको कमु सिंध जो लोक अदब ऐं ॾाहप करे थो, सिंधी समाज जंहिं तेज़ी सां शहरी थी रहियो आहे, असांजो ॿार ओतिरो तेज़ी सां पंहिंजी ॿोली खां परे थी रहियो आहे। सिंध जे शहरी इलाइक़नि में अहिड़ो नस्ल पैदा थी चुको आहे जंहिंखे सिंधी ॿोली जे इल्मी ज़ख़ीरे, सक़ाफ़ती विरसे जो अतो पतो बि कोन्हे। हुन वटि उन्हनि ॻाल्हियुनि जी अहमियत उन करे कान्हे जो अहिड़े नस्ल खे नए शहरी समाज में सिंधी ॿोली जो को कारज, को इस्तेमालु नज़र नथो अचे। अॼोको नौजवान सिंधी जो केॾो बि सुठो लेखक हुजे, पर सिंधी हुन लाइ आमदनी जो ज़रियो नथी बणिजी सघे। छा उन रुख़ में कुझु करण जी ज़रूरत नाहे? जेकॾहिं सही माना में सिंध यूनिवर्सिटी, सिंधी अदबी बोर्ड, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंध हलाजी जो
जाइज़ो वठिजे त केतिरनि सालनि खां सिंध जा उहे शानदार इदारा समाजी इख़लाक़ी इंतिज़ामी तहक़ीक़ी तरह ज़वाल ॾांहुं वञनि पिया, बल्कि ज़वाल पज़ीर आहिनि। शायदि ज़वाल पज़ीर इदारनि में हक़ीक़ी मसइला ज़ेर बहस ईंदा ई नाहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक मंज़ूर थईम जो ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण माण्हू चङी रीति ॼाणूं था त वक़्त सां गॾु घणो कुझु तब्दील थी रहियो आहे। सियासत जा माणी मापा बि हाणे बदिलजी विया आहिनि। सिंध जी सियासत जे बदिलजंदड़ मंज़रनामे बाबति साहिर ॿपड़ लिखे थो। सिंध हमेशह पंहिंजे सुरमनि जी बहादुरी, मज़ाहिमती धरती जी सुञाणप ऐं सियासी सुजाॻी जी अलामत रही आहे। उन क़ौमपरस्त सियासत जे ओज जा ॾींहं बि ॾिठा आहिनि ऐं उनजे ज़वाल जा लम्हा बि महसूसु कया आहिनि। सिंधी क़ौमपरस्ती जो बुनियादु उन ॾींहुं पियो जॾहिं अंग्रेज़नि जी ग़ुलामी खां निजात मिलण खां पोइ बि सिंध नए इस्तहसाली ढांचे में क़ैद थी वई। 1950 ऐं 1960 जे ॾहाकनि में जॾहिं वन यूनिट जहिड़े जाबराणी पॉलिसी सिंध ते मढ़ी वई, तॾहिं क़ौमपरस्त सियासत सिंध जे मज़लूम अवाम लाइ रोशनी जो ॾीओ बणिजी उभरी। इनकलाबियुनि ऐं क़ौमी अॻुवाननि सिंधी शऊर खे नए सिर तरतीब ॾिनी। क़ौमपरस्त सियासत जेका असल में क़ौमी ख़ुदमुख़्तियारी, वसीलनि ते इख़्तियार ऐं सक़ाफ़ती सुञाणप जी जदोजहद जो नालो हुई, उहा सिंध जे आम माण्हू लाइ जज़्बो, हिमत ऐं उमेद बणिजी वई। 70 ऐं 80 वारा ॾहाका क़ौमपरस्त सियासत जे उरूज जा ॾहाका हुआ, जिते जदोजहद, तक़रीरूं, कलमी मज़ाहिमत, सियासी जलसा ऐं अवामी जदोजहद हर हंधि नज़र ईंदी हुई। उन दौर में क़ौमपरस्त सियासत जो बुनियादी नारो हो सिंध जी ख़ुदमुख़्तियारी, सिंधियुनि जी मालिकी ऐं वसीलनि जी फुरलुट ख़िलाफ़ जंग। हिन सियासत सिंध जे नौजवाननि में हिकु नओं रूह फूकियो। इनकलाबी फ़िक्र, मज़ाहिमती जज़्बो ऐं इस्तहसाली क़ुवतनि सां वेहण जी जोत हर सिंधी नौजवान जे ज़हन में पैदा कई। क़ौमपरस्त पार्टियूं मुख़्तलिफ़ गिरोहनि में विरहाइजी वियूं ऐं हर अॻुवान पंहिंजी धार सियासी विंग ठाहिणु लॻो। इतिहाद जी खोट, नज़रियाती कमज़ोरी ऐं पाण में मुक़ाबले वारे रुझान क़ौमपरस्त सियासत खे कमज़ोर करे छॾियो। जॾहिं क़ौमपरस्त अॻुवान पंहिंजनि तहरीकनि खे बयाननि, तक़रीरनि ऐं रुॻो इलेक्शनी जलसनि ताईं महदूद रखणु लॻा ऐं अवामी मसइलनि खां पासो करे इक़्तिदार जी रांदि खे अवलियत ॾियणु लॻा, तॾहिं अवाम जो मथां एतमाद घटिजणु लॻो। क़ौमपरस्त सियासत जे ज़वाल जा सिंध ते इंतिहाई गरा असर पिया, जिन जो नतीजो सियासी, समाजी, मुआशी नुक़सान जी सूरत में निकितो। सिंध वफ़ाक़ी इख़्तियारनि जी गिरफ़्त में अची वई, जिते ग़ैर सिंधियुनि जो असरु वधणु लॻो। वसीलनि ते कब्ज़ा तेज़ी सां वधिया ऐं क़ुदरती ज़ख़ीरा ताक़तवर धुरियुनि जे हथ वस थी विया। साॻे वक़्तु सिंधी ॿोली ख़िलाफ़ु साज़िशुनि में तेज़ी आई, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु ॿोली खे कमज़ोर करणु न पर सिंध जी क़ौमी सुञाणप खे ख़तमु करणु हो। अहिड़ियुनि हालतुनि में सिंधी अवाम जो क़ौमी शऊर, जेको माज़ी में आज़ादी जे तहरीकनि जो अहम हिसो रहियो, हाणे कमज़ोर थींदो पियो वञे। अवाम खे क़ौमी मक़सदनि खां हटाए बुनियादी मसइलनि जहिड़ोक नौकिरी, पाणी, बिजली ऐं ज़मीन जे हक़नि लाइ मुहताज बणाए वियो। हीअ सूरतहाल समाजी नाइंसाफ़ी जो अहिड़ो रुख़ इख़्तियार करे चुकी आहे, जंहिं सिंधी माण्हुनि खे पंहिंजे ई धरती ते बेवस बणाए छॾियो आहे। क़ौमपरस्त सियासत जो ज़वाल सभ खां ॻणती जोॻो पहलू इहो आहे त सिंधी माण्हू जेके कॾहिं क़ौमी सुजाॻी जा अलामती रहबर हुआ, हाणे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारण बदिरां मायूसी जो शिकार थींदा पिया वञनि। जिते अॻु आज़ादी जूं तहरीकूं हलंदियूं हुयूं, उते हाणे बुनियादी सहूलियतुनि लाइ बि जदोजहद करणी पवे थी। जेकॾहिं क़ौमपरस्त सियासत नई हिकमत अमली इख़्तियार न कई ऐं सिंधी अवाम खे ॿीहर मुनज़िम न कयो, त मुस्तक़बिल में सिंध जो क़ौमी वजूद वधीक ख़तरे में पइजी सघे थो। उन लाइ ज़रूरी आहे त नई क़यादत, जदीद फ़िक्री सोच ऐं अमली तहरीक ज़रिए सिंध जे सियासी ऐं समाजी बहाली लाइ नवां रस्ता खोलिजनि। क़ौमपरस्त सियासत खे रिवायती तरीक़ेकार बदिरां जदीद हिकमत अमली इख़्तियार करणी पवंदी, त जीअं सिंधी अवाम ॿीहर पंहिंजे हक़नि जी सुञाणप करे वसीलनि ते मालिकी लाइ पाण खे मुनज़िम करे सघे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं साहिर ॿपड़ जो लिखियलु ख़ूबसूरत लेख।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जी क़ौमी तहरीक जो बलोच क़ौमी तहरीक ऐं पश्तून क़ौमी तहरीक सां नज़रियाती टकराव जो उनवान हेठि एडवोकेट मुहब आज़ाद लिखे थो। बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक जो सिंध जी क़ौमी तहरीक सां तालुक़ न जोड़ण जा तमामु वॾा सबब आहिनि। उहे सबब के एॾा सादा बि न आहिनि, पर उहे समूरा सबब नज़रियाती आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जो सिंध जी क़ौमी तहरीक सां तालुक़ जोड़ण बजाए सिंध जी क़ौमी तहरीक खां अलॻि बीही सिंध जी क़ौमी तहरीक ते तनक़ीद करण सां गॾोगॾु सिंध जी जाग्राफ़ियाई हदनि बाबति मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुतज़ाद बयान ॾेई वेछा वधाइण जो किरदारु अदा कंदा रहिया आहिनि। असल में सिंध जे क़ौमी तहरीक ऐं बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक में हिकु तमामु वॾो नज़रियाती फ़र्क़ु आहे। उहो ही त सिंध जी क़ौमी तहरीक हेठिएं तबिके यानी पोरियत ऐं लोअर मिडल क्लास जी क़ौमी तहरीक आहे ऐं उनखे हेठिएं लोअर मिडल क्लास ई क़बूल कयो आहे। पर उनजे उबतड़ बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक जागीरदाराना ऐं क़बीलाई तर्ज़ जी क़ौमी तहरीक आहे, जंहिंजी अॻुवाणी कंहिं न कंहिं क़बीले जे सरदार वटि रही आहे। उन करे बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक जो हम ख़्याली वारो रवैयो सिंध जी क़ौमी तहरीक सां बिल्कुलु न रहियो आहे, जॾहिं त साॻिए वक़्तु बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक जो नज़रियाती हम ख़्याली वारो रवैयो पठान क़ौमपरस्तनि सां वॾे अरसे खां जुड़ियल पे रहियो आहे। उन जा बि के ख़ासि सबब आहिनि, छो त सिंध जी क़ौमी तहरीक पंहिंजे जोहर में नज़रियाती तरह बज़ात ख़ुदि क़ौमी ऐं तबक़ाती तहरीक आहे। जॾहिं साईं जी एम सैद क़ौमी तहरीक जी फ़िक्री जोड़जक कई त उनखे मथिएं तबिके क़बूल करण खां इनकार करे छॾियो हो, पर सिंध जे हेठिएं तबिके साईं जी एम सैद जी क़ौमी तहरीक वारे फ़िक्र जी आजियां कई, जंहिंजे करे साईं जी एम सैद खे हेठिएं तबिके सां तालुक़ जोड़ण लाइ पंहिंजे मथिएं तबिके खे हमेशह लाइ अलविदा करणो पियो, छो त सिंध जे जागीरदारनि साईं जी एम सैद जी क़ौमी तहरीक वारे फ़िक्र खे पंहिंजे लाइ मौत सम्झो ऐं हुननि पंहिंजे मुफ़ादनि जी बका रियासत जे इस्तिसाली तबिके सां गॾु बीहण ऐं जी हुज़ूरी वारे मौक़े परस्ती ख़्याल खां बहितर सम्झो। उन करे पंहिंजी क़ौम जे हेठिएं तबिके सां तबक़ाती फ़र्क़ जे बुनियादनि ते मुकमिल तौर ते अलॻि थी बीही रहियो, जॾहिं त क़ौम जी वसफ़ जाग्राफ़ी, सक़ाफ़त, तहज़ीब, तारीख़, ॿोली ऐं गुज़िरियल सियासी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियाद ते जुड़ियल हूंदी आहे। पर उन जॻह ते सिंध जो जागीरदार उन्हनि समूरियुनि शयुनि खां लातालुक़ थिए क़ौमी गैरत मां ईअं जान छॾाइण जी कोशिशि कई जीअं बीमार पंहिंजे वजूद मां बीमारियुनि खे कढण जी कोशिशि कंदो आहे। हू बेग़ैर जे मामले में सिंध जे जागीरदारनि, पीरनि, मीरनि, वॾेरनि, तोड़े शाहनि जी हिकु अलॻि तारीख़ रही आहे। तारीख़ गवाह आहे त जॾहिं साईं जी एम सैद मुस्लिम लीग सां गॾु बीठल हुयो त उन वक़्तु सिंध जा सैयद, मीर, पीर, बोहतार, जागीरदार तोड़े सरमाएदार साईं सां गॾु बीठल हुआ, छो त उन दौर जी इहा सियासत अंग्रेज़ साम्राज्य जी सोच ते बीठल हुई। पर जॾहिं साईं जी एम सैद समूरियुनि शयुनि खे सम्झी फ़िक्री अभ्यास करे धरती जे माण्हुनि सां बीही क़ौम जे वसीलनि जे बचाव लाइ जदीद क़ौम परस्ती जो फ़िक्र पेश कयो त समूरनि पंहिंजा पेर पोइते कया। जॾहिं त बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक मथिएं तबिके जे मुफ़ादनि ते जुड़ियल क़ौमी तहरीक आहे, उन करे पठान जी क़ौमी तहरीक ऐं बलूचनि जी क़ौमी तहरीक में हिकु जहिड़ाई हुजण करे उन्हनि जो पाण में हिकु फ़िक्री ऐं नज़रियाती ॻांढापो आहे। मथिएं तबिके जा मुफ़ाद इलाइक़े जे हवाले सां पाण में जुड़ियल अथनि, उन करे ॿिन्ही क़ौमपरस्त तहरीकनि जो सिंध जी क़ौमी तहरीक सां न जोड़ण ऐं संदन नज़रियाती टकराव जो उसूली सबब बि इहो ई आहे। पर वेझे माज़ी में बलूचिस्तान जी क़ौमी तहरीक अंदरि कुझु नवां लाड़ा पैदा थिया आहिनि, जंहिंमें बलोच यकजहती कमेटी जो अहम किरदारु आहे, जंहिं बलूचिस्तान जे हेठिएं तबिके ऐं ख़ासि करे औरतुनि जे तमामु वॾी तइदाद खे बलोच क़ौमी तहरीक में शामिलु कयो आहे। बलोच यकजहती कमेटीअ जी अॻुवाणी कंदड़नि में विचोलो तबिको ऐं हेठियों तबिको पिणु शामिलु आहे। उन तहरीक खे बलूचिस्तान जो मथियों तबिको पाण खां अलॻि नथो सम्झे, बल्कि उन जे काफ़ी हद ताईं मदद कंदड़ बि आहे, जंहिं करे उन्हनि वटि हिन वक़्त ताईं तबक़ाती सवाल नज़रियाती तौर ते तहरीक जे अंदरि चिटो थी न सघियो आहे। पर सिंध जी क़ौमी तहरीक उन्हनि तहरीकनि जी हिमायत कंदी रही आहे
जॾहिं त पठान हमेशह सिंध मथां हमलावर रहिया आहिनि, उन जा हीरो हमेशह सिंध जा लुटेरा रहिया आहिनि, असांजे हीरोअनि जा कातिल रहिया आहिनि ऐं बलोचनि जी तारीख़ बि का ख़ासि न रही आहे। मीर शहदाद ख़ान टालपुर जंहिं सूफ़ी शाह इनायत खे शहीद कराइण में हिकु ख़ासि किरदारु अदा कयो। उन्हनि सिंध जे अंदरि रही बलोची समाट फ़र्क़ु पैदा करे पंहिंजे पाण खे हमज़ा जी औलाद सॾाए पंहिंजे पाण खे अरबनि सां जोड़े असल धरतीअ जे माण्हुनि खां ख़ासि ऐं ऊचो हुजण जो ख़्यालु जोड़ियो। पर हिन दौर में हिन ख़िते जे क़ौमी तहरीकनि खे टोड़े तबक़ाती तहरीकनि खे पाण में इतिहाद करे हिकु मज़बूत तहरीक जोड़े सघिजे थी, छो त हिते मज़लूम क़ौमुनि ऐं तबक़नि जी फुलूट कंदड़ हेकड़ाई आहिनि, जंहिंमें पंजाबी हुक्मरान तबिक़ो, फ़ौजी इस्टेब्लिशमेंट ऐं मज़लूम क़ौमुनि जा गद्दार पंहिंजी गैरत विकिणी हिसो पती वठंदड़ तबिक़ो आहे। पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त कम्युनिस्ट तहरीकनि अंदरि कुझु दोस्त क़ौमी तहरीकनि खे नफ़रत जी निगाह सां ॾिसनि था। उन्हनि जी निगाह में हिकु मिलाइप वारो ख़्यालु घर करे वियो आहे, जॾहिं त दुनिया जी तमामु वॾे अज़ीम दिमाग़ कार्ल मार्क्स जो बि ख़्यालु हो त बरतानिया जी महिनतकश तबिके खे आयरलैंड जी क़ौमी आज़ादी जी हिमायत करणु घुरिजे। कामरेड लेनिन पंहिंजी पार्टी में ज़ोरदार वकालत कई त फिर आज़ादी जी एजेंडा जोड़ींदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं कामरेड मोहबाज़ात लगारी जी रिपोर्ट। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में घणा वॾा वज़ीर आहिनि, इन हवाले सां पंहिंजी रिपोर्ट में क़ुर्बान बलोच लिखे थो। सिंध सूबे में अमली तौर ते हिकु डिफेक्टिव वज़ीर अला कमु शुरू करे छॾियो आहे, जंहिं सबबि पीपल्स पार्टीअ जी अंदरूनी मोरसी सियासत में खूनी रिश्तनि विच में विछिकताण पैदा थी वई आहे। इन सूरतहाल सां गॾोगॾु क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली में मख़सूस सीटनि जी विरछ खां पोइ जेका सियासी बिसात पखिड़ियल आहे, उन मां इहो साफ़ नज़र अचे थो त वज़ारत उज़्मा हासिलु करण जी ख़्वाहिशमंद जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी खे का वॾी फ़ाइदे वारी पोज़ीशन हासिलु न थी आहे, जेतोणीकि हुन जी इतिहादी जमायतनि जूं सीटूं वधी चुकियूं आहिनि ऐं वधीक बि वधण जो इम्कानु आहे। जेकॾहिं रुॻो पार्लियामानी ताक़त जे बुनियाद ते तजियो कयो वञे त बिलावल भुट्टो ज़रदारी मौजूदा सूरतहाल में वज़ीर अज़म नथो बणिजी सघे। न रुॻो अॼु पर ईंदड़ मुस्तक़बिल में बि उन जो इम्कानु तमामु घटि आहे। उन जा बुनियादी सबब क़ौमी असेंबली में सीटनि जी विरछ ऐं जमायतनि जे अंदरूनी हालतुनि ते ॿधल आहिनि। पीपल्स पार्टीअ जी अंदरूनी सियासत जे बारे में ज़रियनि जो चवणु आहे त केतिरा ई MNAs पार्टी क़यादत खां नाराज़ आहिनि। उन जो चवणु आहे त माज़ी में PP कॾहिं बि ईअं नाहे फाथी जीअं हिन वक़्तु फाथल आहे। सिंध में ख़राबु हुक्मरानी ऐं ॾखण पंजाब में पार्टी जी सूरतहाल सुठी नाहे। सिंध जे हिकु सीनियर MNA शिकायत कई त कराची में संदसि प्लाट जी रिकॉर्ड खे कंहिं ॿिए नाले मुंतक़िल कयो वियो ऐं जॾहिं सही कराइण जो जे लाइ वियो त खेसि चयो वियो त चांहि पाणी ॾियण जी ज़रूरत आहे। जॾहिं हू पार्टी वटि शिकायत खणी वियो त खेसि खिलंदे चयो वियो त मूंखां बि हिसो घुरियो वञे थो। अहिड़े जवाब ते हूअ MNA शर्मसार थी वियो ऐं वापसि कराची अची मसइलो हल करण जो इरादो कयो। जॾहिं त सिंध में असल वज़ीर अला बदिरां अमली तौर ते ॿिया माण्हू हुक्मरानी करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जा नुमाइंदा बि वज़ीर अला खे संजीदा नथा वठनि। तक़रीबन 6-8 महीना अॻु वज़ीर अज़म हिकु सरकारी दौरे ते कराची आयो हो, जिते हू हिकु डिफेक्टिव वज़ीर अला जे घर वियो हो। आशूरे जे ॾींहंनि में बि हिकु वफ़ाक़ी वज़ीर कराची अची हिकु डिफेक्टिव वज़ीर अला सां सिंध जी सिक्योरिटी सियासत ऐं ईंदड़ हालतुनि ते मुशावरत लाइ मुलाक़ात कई। उन पोयां सबबु इहो आहे त पीपल्स पार्टी अंदरूनी तौरु वज़ीर अला जी हिमायत में कुझु माण्हू आहिनि, जॾहिं त हिकु डिफेक्टिव वज़ीर अला
जे पुठियां वॾा बासर हल्का बीठल आहिनि। इहो ई सबबु आहे जो ख़ानदान अंदरि शदीद छिकताण पैदा थिया आहिनि। ॿिए पासे क़ौमी असेंबली में 336 मेंबरनि मां मुस्लिम लीग नून वटि 125 सीटूं आहिनि, पीपल्स पार्टी वटि 75। जेकॾहिं नवाज़ लीग MQM बाप काफ लीग आज़ाद मेंबर ज़िया लीग ऐं ॿियनि पीपल्स पार्टी जे 75 मेंबरनि जो बि ज़िक्र निकितो जेके सिंध खे वोट ॾेई सघनि था। मुस्लिम लीग नून अक्सरियत में रहंदी न त पीपल्स पार्टी में, छो त पीपल्स पार्टी खे पंजाब मां सीटूं मिलण जा इम्कान तक़रीबन नायाब आहिनि। पीपल्स पार्टी जी क़यादत नवां नवाज़ लीग सां इतिहादी ठाहिया आहिनि। ॾखण पंजाब में वॾो नुक़सानु थियो आहे। पार्टी जे मथिएं कमरे में इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। चेयरमैन ऐं ॿियनि वॾनि अॻवाननि में तालुकात ख़ुशगवार न आहिनि। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं तजिया ऐं तबसरा। आप सुन रहे हैं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। डॉक्टर मुबारक लाशारी पारां ऐं ॿियनि अॻवाननि पारां नज़र न लॻे। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।